अफ़सोस जी ख़बर दोस्तों तव्हां सां ख़बर शेयर कंदा हलूं। अदाकार मीर मोहम्मद लाखो उर्फ़ नबू कमदार जंहिं अलाए केतिरनि सिंधी फिल्मुनि में ऐं ड्रामनि में ऐं उर्दू ड्रामनि में भी पंहिंजी अदाकारी जा जोहर ॾेखारिया, अॼु हू हिन फ़ानी दुनिया मां लाॾाणो करे वियो। तव्हां ऐं असांजे दरमियान हू नाहे। अॼु हू वफ़ात करे चुको आहे। ताज़ा तरीन ख़बर तव्हां सां शेयर कंदा हलूं दोस्तों। मीर मोहम्मद लाखो 75 वरनि जी ॼमार में कराची में दम धणी हवाले कयो। हिकु बहितरीन अदाकारी कंदो हुयो ऐं नबू कमदार जे नाले सां सारी सिंध में हू सुञातो वेंदो, जंहिं दरिया पार जहिड़ी फिल्म में नबू कमदार जो किरदारु अदा कयो हुयो। बहितरीन अदाकार हुयो। तव्हां ऐं असां उनजे असली नाले जी तव्हांखे थी सघे तो ख़बर न हुजे, लेकिन नबू कमदार जे नाले सां तव्हांखे ज़रूरु यादगिरी अची वेंदी। उहो अॼु लाॾाणो करे चुको आहे ऐं कराची अस्पताल में हुन दम धणी हवाले करे छॾियो। ही अफ़सोसनाक ख़बर सॼी सिंध में पखिड़िजी चुकी आहे। जिथे किथे उन जी इहा ख़बर हली रही आहे। हू अॼु असां ऐं तव्हांजे दरमियान नाहे रहियो। हुन पंहिंजो दम धणी हवाले करे छॾियो ऐं लाॾाणो करे वियो हिन फ़ानी दुनिया मां दोस्तों। मीर मोहम्मद लाखो उर्फ़ नबू कमदार लाॾाणो करे चुको आहे ऐं ही ख़बर तव्हां सां ही शेयर करण जे लाइ हिन वीडियो में दोस्तों तव्हां इनखे शेयर ज़रूरु करे छॾींदा ऐं दुआ संदसि लाइ दुआ भी ज़रूरु कंदा।